अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध में ख़बरों जो सिलसिलो जारी है। तव्हां सां मदद जी मां ख़बर शेयर कंदा हलूं। मदद जी ज़िले घोटकी जे ओबावड़े में लॉन्ग मार्च तरफ़ वींदड़ औरतुनि मथां पुलिस तरफ़ां तशद्दुद करण ख़िलाफ़ मदद जी प्रेस क्लब खां सदर अयूब ब्रोई, हकीम सातो, सिकंदर अली राहूचो, तौहीद ब्रोई, अमीर भुट्टो ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान मज़हबी तौर साफ़िन शहरनि जे मदद जी प्रेस क्लब खां बस स्टैंड ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली में शरीक शहरनि ऐं सियासी कारकुननि पुलिस जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। सिंध जे न्याण ते तशद्दुद जो सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ओबावड़ो पुलिस बुखलाहट जो शिकार करे न्याणियुनि मथां तशद्दुद कयो आहे, जंहिं ख़िलाफ़ असां ही एहतजाज कयो आहे। सिंध हुकूमत जे ख़ामोशी मां साफ़ ज़ाहिर आहे त ओबावड़ो पुलिस वॾेरनि ऐं सियासतदाननि जी वांगार वेही करे औरतुनि मथां तशद्दुद कयो आहे। सिंध पुलिस शाह ॿेले जे ॾोहारनि सां मुक़ाबिलो करण बजाए हथे ख़ाली औरतुनि मथां तशद्दुद करण हुकूमत जी मुंहं ते चमाट आहे। सिंध अंदरि पुलिस गर्दी बंदि कई वञे ऐं मार्च कंदड़ औरतुनि मथां तशद्दुद कंदड़ SHO ऐं एहलकारनि खे मुतहल कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जी तारीख़ खे धरणे में तब्दील कयो वेंदो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।